मूंखे जोगी हणी ॾे तूं ढारो। मूंखे जोगी हणी ॾे ढारो, मुंहिंजो कांगल आहे कुर्ब वारो। पंहिंजे कांगल लाइ जोगीअ खां ढारो हणाईंदड़ इहा माई भागी केरु हुई, जंहिंखे अॼु जो नौजवान नसुल नथो सुञाणे। खड़ी नीम के नीचे हूं तो हेकली। माई भागी सिंधी ऐं मारवाड़ी लोक गीतनि जी ख़ूबसूरत फनकारा हुई। हुनखे कोयल बि चवंदा हुया, लोक गीतनि जी कोयल। मशहूरु फनकारा माई भाॻीअ जो जनमु वहियल फ़क़ीर ऐं माई ख़ुदेजा उर्फ़ कसी बाई जे घर में ॾीपले में 1920 धारे थियो। पाण पंहिंजी माउ सां गॾु ॿाराणी वहीअ में ई ढाटकी, मारवाड़ी ऐं सिंधी लोक गीत ॻाईंदी हुई, सहरा बि ॻाईंदी हुई। असुलु हुनजी शुरूआती सहरनि खां शी। माई भागी पंहिंजे पीउ ऐं माउ खां राग जी बाक़ाइदे तरबियत हासिलु कई। पाण पंहिंजे वालिद उस्ताद मोहम्मद जुमन ऐं उस्ताद हुसैन फ़क़ीर खां बि मुतासिर हुई। माई भागी 1906 ते थरपारकर ज़िलो, जेको उन वक़्तु बरतानवी हिंदुस्तान में हुयो, हाणे पाकिस्तान में आहे, माई भागी खे भाग भरी जो नालो बि ॾिनो वियो। हिन घटि उमिरि खां ई पंहिंजे वालिदेन सां गॾु आवाज़ मिलाए हू पंहिंजे वालिदेन सां गॾु शादियुनि ऐं तहिवारनि में पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदी रही। संदसि नालो 1968 में उन वक़्तु मंज़र आम ते आयो जॾहिं भालवा, जेको मारवीअ जे ॻोठ तौरु सुञाणप रखंदड़ आहे, उते हिकु जशन मारवी जी तक़रीब थी। हिन पंहिंजो उते फ़न जो मुज़ाहिरो कयो। उन ई साल शेख ग़ुलाम हुसैन खेसि रेडियो पाकिस्तान हैदराबाद ऐं बाद में पाकिस्तान टेलीविज़न ते ॻाइण लाइ सॾायो। जॾहिं त खेसि PTV ते मोहतरम अब्दुल करीम बलोच मुतारफ़ करायो। शेख ग़ुलाम हुसैन बिन अल-अक़वामी शोहरत याफ़्ता लोक फनकारा आबदा परवीन जो मुड़ुसु हुयो। 16 साल जी उमिरि में माई भागी जी शादी होथी फ़क़ीर सां थी, जेको पिणु लोक फनकार हुयो ऐं थरपारकर जे शहर इस्लामकोट जो रहवासी हो। माई भागी थर जे हिकु ॿिए मशहूरु गुलकार उस्ताद मुराद फ़क़ीर सां गॾु मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में कलाम ॻाया, जिन में सराइकी, मारवाड़ी, सिंधी ऐं ॿियूं मक़ामी ॿोलियूं शामिलु हुयूं। उन खां पोइ संदसि शोहरत पाकिस्तान जे चोतरफ़ पखिड़िजी वई ऐं संदसि आवाज़ सिंध थर बाद में सिंध ऐं सिंध खां पोइ दुनिया जे ॿियनि इलाइक़नि ते वञी पहुतो। संदसि कहिड़ो कलाम हुयो जो शोहरत जो कलाम बणियो, जेको वधीक मशहूरु थियो, जेको ख़ुदि संदसि सुञाणपनि जी इहो हुयो, खड़ी हूं नीम के नीचे तां हेकली। ही कलाम उन्हनि माण्हुनि बि पसंदि कयो जेकी इन ज़बान खां ई नावाक़िफ़ हुया। संदसि ॻायल लोकगीत ऑल इंडिया रेडियो जे सिंधी सर्विस तां पिणु अॼु ताईं नशर थींदा रहनि था। पाकिस्तान जा अॻूणे वज़ीर आज़म शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खेसि 60 एकड़ ज़मीन बि इनाम तौरु ॾिनी हुई, पर हिन ग़रीब औरत जी इहा ज़मीन संदसि ग़रीबी जे वर चढ़ी वई ऐं संदसि हालतूं साॻियूं रहियूं। आणीनि ऐं चाढ़ीनि ॾुत ॾियारी सूमरा। मारवाड़ी, ढाटकी, गुजराती, हिंदी, सराइकी ऐं सिंधीअ में हिन हज़ारे लोक गीत ॻाया। संदसि ॻायल लोक गीतनि मां जेकी ॾाढा मशहूरु थिया, तिन में भिट जा भिट आई, भिट ते वसई नूर, मुंहिंजूं तो पुॼायूं। ॿियो समन साईं, मां त गोली तुंहिंजे दर जी, मटियूं भरींदसि मन सी, दिलियूं भरींदसि दिलि सी। ॿियो खड़ी नीम के नीचे हूं तो हेकली। तारनि मां तरंदी अचे, लोढ़नि मां लड़ंदी अचे, ओ दिलि ॿारो चल पई करे। मूंखे जोगी हणी ॾे तूं ढारो, मुंहिंजो कांगल आहे कुर्ब वारो। इहे संदसि तमामु मशहूरु गीत हुया। एतिरा त उहे मशहूरु गीत थिया जो माण्हुनि खे बरज़बान यादि थी विया।
औरतूं त ख़ासि करे शादीअ जे मौक़े ते माई भाॻीअ जा गीत पाण बि ॻाईंदियूं। माई भाॻी शाह लतीफ़, भगत कबीर, मंठार फ़क़ीर, हमल फ़क़ीर ऐं ॿियनि सूफ़ी शाइरनि खे बि ॻायो। पाकिस्तान हुकूमत तरफ़ां मौसीक़ी जे मैदान में संदसि शानदार ख़िदमतुनि तौरु खेसि 1981 ते सदारती तमग़े बराए हुस्न कारकर्दगी अता कयो वियो। अहिड़ी तरह रेडियो पाकिस्तान खां शाह लतीफ़ बिटाई अवार्ड, कलंदर लाल शाहबाज़ ऐं सचल सरमस्त अवार्ड, मारवी अवार्ड, थर अवार्ड खां सवाइ दर्जने ॿिया बि एज़ाज़ ऐं इनाम ॾिना विया। माई भाॻी पछाड़ी वारी उमिरि जो घटि अरसो अधु रंग जी बीमारीअ में मुब्तला थी वई ऐं 80 सालनि जे ॼमार में 7 जुलाई 1986 ते लाॾाणो करे वई। हूअ महराणे जे मीर राज़ी शाह घोट जे तारीख़ी क़ब्रिस्तान में आरामी आहे, जिते संदसि नाले सां माई भाॻी कॉलोनी मौजूदु आहे। संदसि औलाद मां संदसि पुटु कालू फ़क़ीर, धीउ माई सोनी ऐं पुटु बरकत फ़क़ीर पाण जेके फ़नकार आहिनि, लोकगीत सुठा ॻाइनि था ऐं हुननि पंहिंजो नालो पाण पैदा कयो आहे। अव्हां जी वॾी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ते इजाज़त ॾींदा।